जी असां हिन वक़्तु शाहपुर जहानिया भरिसां ॻोठ बिजराणी लिगारी जे ॻोठ स्कूल है जागरता पब्लिक स्कूल में मौजूद आहियूं। हिते जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पंहिंजी महिनत सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 30 सुरनि साइंसी ऐं सकाफ़ती मेलो लगायो आहे। अचो त हिन साइंसी सकाफ़ती ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुरनि जे सजायल मेले में मौजूद माण्हुनि खां पुछूं था उन साथियों, कल्याण संस्कृत जो लफ्ज़ है ऐं माना त सुख या शांति। ही सुर मन के सुकून बख्शे तो गायकी मौजूद ही सुर दीपक राग जी 8 पुटन मां हिकु आहे ऐं संझा जो ॻाइण में ईंदो आहे। किन साहिबनि जो रायो आहे त ही सुर असुर जो बि ॻाइण में ईंदो आहे, छो त संझा ऐं असुर भई सगोरियूं महलूं आहिनि ऐं बंदगीअ लाइ रतियल आहिनि। रिसाले में ही सुर धनी सगोरे जी साराह लाइ आयल आहे। शाह साहब फरमाए थो, अवल अल्लाह अलीम अला आलम जो धनी, अवल अल्लाह अलीम अला आलम जो धनी, कादिर पंहिंजी कुदरत थी कायम आ कदीम, वाली वाहिद वादऊ राज़िक रब रहीम, सो सारा सचो धनी कई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ू जोड़े जहान जो में नूरी ऐं नारे जोगियड़ा जहान में बरे जनबारे आऊं नचियंदी उनरे। साथियो, लतीफ़ साईं सामने सां करे 3 साल गहारिया गंजे टक्कर खां पंध करे हिंगलाज में सैर कयो। सो रामकलीअ में जोगिन जी वॾाई गई। जोगियड़ा जहान में हुआ मज हमाम, जोगियड़ा जहान में हुआ मज हमाम, आरामान अरग थिया ओडा ना आराम, कयाऊं कयाम आऊं नचियंदी। हुआ त एड़ो मतलब पर एड़ो मतलब एक गोठ जो आहे तमाम घणो पोइते पियल आहे। हिन काई सहूलत एतरी ना आहे, अस्पताल ना आहे, हाई स्कूल ना आहे। सो हिते मिस्किन निगारी जे नाले सां माण्हू जो आहे रज़ा स्कूल जो हलाए जागरता पब्लिक स्कूल, जेको बतौर पंहिंजे पैसनि जे मतलब इनकम जे ज़रिए पाण पंहिंजे थ्रू हर साल सालाना प्रोग्राम सभी प्रोग्राम का प्रोग्राम थी सभी प्रोग्राम का गणो ही जो प्रोग्राम आया सुर कया लतीफ़ जा उनमें असा के तमाम घणी खुशी थी। साथियों, असा सिंध गवर्नमेंट का यो चूंडियल नुमाइंदन का अपील था कयूं हिते जो असा जो वोट है इनके अॻिते कयो वञे, इनके अस्पताल हाई स्कूल ॾिनो वञे। हिन दफ़े सॼी सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते कल्चर डे खे प्रमोट कयो वियो, रक़्स थियो, जश्न थिया। पर हिन दफ़े असां पंहिंजे ॻोठ लिगारी बिजराणी में जेको स्टालनि जो हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे, उन में असां लतीफ़ जा 30 ई सुर रखिया आहियूं। त जेको असांजो सची तहज़ीब आहे, जेको असांजो शाह आहे, उन खे असां उजागर कया कयूं। ॻोठ लिगारी बिजराणी जो हे स्कूल जेको आहे उहो रज़ाकारना तौर ते हलंदड़ आहे। असांजी सिंध हुकूमत खां गुज़ारिश आहे त पंहिंजो जेकी तइलीमी सरगर्मियूं आहिनि असांजे सरगर्मियुनि खे प्रमोट कनि ऐं असांजी आहे। हिन दफ़े लतीफ़ खे हिन में ऐड कयो वियो आहे। आर्ट जो जेको तव्हां ॾिसो पिया, आर्ट जो हिन में ऐड कयो वियो आहे। त लतीफ़ खे ऐड करण जो मक़सदु आहे सिंधीअ खे रवानगी सां रीडिंग करणु। उन करे असां जेको आहे सो हिन दफ़े लतीफ़ खे ऐड कयो आहे। बाक़ी ज़ाहिर आहे पसमानदा इलाइक़ो आहे, हुकूमत जी नज़र खां थोरो भला परे आहियूं, या थी सघे थो असां जेको आहे सो पाकिस्तान में न हुजूं भला। सो ईअं कुझु हिते जो माहौल आहे, पसमानदा इलाइक़ा आहिनि, उन करे हिकिड़ी कोशिशि कई आहे असां त जीअं ॿारनि में सिंधीअ जी रीडिंग जी पैदा थी सघे। हीअ सिंध जे कच्चे सिंधू दरिया जे कंधे ते आबाद ॻोठ बिजराणी लिगारी में जागरता पब्लिक स्कूल में साईं मिस्किन महमूद लिगारीअ जे सख़्तु महिनतुनि ऐं कावशुनि जो नतीजो आहे जो अॼु हिते सिंध जे आफ़ाक़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे 30 सुरनि साइंस ऐं सकाफ़त ते मेलो लॻायो वियो आहे। हक़ीक़तुनि में त इहो अहिड़ो मेलो हर साल हिते हिन जागरता पब्लिक स्कूल जे तरफ़ां लॻायो वेंदो आहे। पर हिन भेरे हिन मेले जी ख़ुशूसियत इहा आहे त सिंध जे अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 30 सुरनि ते हक़ीक़तुनि में त हे ॿार जखुल हणनि जेके एॾी महिनत करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा हिननि खे बहितरीन नमूने बरज़ुबान जेके बेत यादि आहिनि ऐं हर सुर ते हू तमामु बहितरीन नमूने खां ॻाल्हाए सघनि। ही ॻोठ बिजराणी लिगारी
कच्चे जे इलाइक़े में जिते रोड या अस्पताल जी सहूलत बि मौजूदु न आहे उन ॻोठ में जागरता पब्लिक स्कूल उस्ताद महमूद लगारी उहो स्कूल हलाए थो। उन स्कूल में हर साल प्रोग्राम थींदा आहिनि ऐं अॼु बि सकाफ़त साइंस ऐं लतीफ़ जे हवाले सां ही मेलो लॻायो वियो आहे जंहिंमें स्टॉल आहिनि ऐं उन्हनि स्टॉलनि ते जेका महिनत थियल आहे ऐं हिकु बिना कंहिं घणे पैसे जे ऐं गुरबत जे जहान में हिकु प्रोग्राम करणु ऐं शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई करण लाइ तमामु घणो हिकिड़ो बहितर कमु कयो वियो आहे। असांखे उमेदु आहे त जे अहिड़ा कम हिकिड़ा ॿिया थींदा रहनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोठनि में थियनि त तइलीमी असर जल्दी हिते असांजे ॻोठ में ॿिया बि त खोड़ स्कूल आहिनि, तक़रीबन 8-9 स्कूल आहिनि, पर उन्हनि खां सभिनी खां निमाया स्कूल मिस्टर महमूद उर्फ़ मिस्किन जो आहे, जेको तक़रीबन बग़ैर कंहिं लालच जे हणा वणा ख़र्च करे ऐं ॿारनि खे तइलीम जे ज़ेवर सां नवाज़े थो ऐं दोहरियूं ऐं नथूं पाराए थो तइलीम जूं। ऐं उन सां गॾु जेको अॼु कोई स्टॉल तव्हां ॾिसो था, मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध तव्हां घुमी ॾिसो, तव्हांखे अहिड़ो स्टॉल ऐं अहिड़ा प्रोग्राम नज़र कोन ईंदा। अलबत्ता जेके गवर्नमेंट जी मदद सां या किन इदारनि जी मदद सां आहिनि उहे बि आहिनि ज़रूरु, पर नाले मात्र आहिनि। पर हीउ जेको स्टॉल आहे हिन में कंहिं क़िस्म जी बि मिस्टर महमूद खे मदद कान्हे, हणा वणा ख़र्च करे हीउ प्रोग्राम करे थो। ऐं हिन पसमानदा इलाइक़े में हिते हिन इलाइक़ो जेको आहे सो दरिया सिंधु दादरी दरिया जी कंधी जो इलाइक़ो आहे। हिते तक़रीबन को सरकारी माण्हू पहुची कोन थो सघे। अलबत्ता हीउ पसमानदा इलाइक़ो आहे। अहिड़नि इलाइक़नि में जेको आहे सो हीउ प्रोग्राम करणु ऐं अहिड़ी महिनत करणु ऐं तइलीम ॾियणु ॿारनि खे इहो अॼु असां हिन ॻोठ लिगारी बिजराणीअ में जेको जागरता पब्लिक स्कूल आहे उनजो जेको मालिक जे 17 सालनि खां वठी मुफ़्त में हितां ॿहिराड़ीअ जे हारियुनि मज़दूरनि जे पुटनि खे मुफ़्त में पढ़ायो आहे हिन स्कूल में। अॼु उनजी असां महिनत जॾहिं ॾिठी आहे त अॼु मां तव्हांखे छा ॿुधायां त अॼु हिन जेके 30 सुरनि ते भिटाई जे 30 सुरनि ते जेका प्रेज़ेंटेशन ॾिनी आहे, जेके ॿारनि उन्हनि जे असांखे सुरनि जे मुतलिक़ ॿुधायो आहे, यकीन ॼाणो त अॼु मूंखे ईअं पियो महसूसु थिए त अॼु असांखे हिन भिटाई सां मिलायो ऐं हिन जी जेका महिनत आहे हीअ जेको ॿारनि में हिन भिटाई जो जेको शौक़ु ऐं भिटाई जी जेका मोहबत, भिटाई जो जेको विज़न उहो ॿारनि में जेको हिन मुंतक़िल कयो आहे, इहो यकीनन जेको आहे सो मुस्तक़बिल में इन जा नतीजा जेके आहिनि से तमामु बहितरीनु ईंदा। जेकी गवर्नमेंट जे तौर ते कोशिशूं कयूं पियूं वञनि त असां भिटाई जे पैगाम खे आम कयूं, पर असुलु उहे हिन खां मिस्किन लिगारी खां अॼु सिखनि त भिटाई साहब खे कीअं जेको आहे सो पब्लिक कबो आहे। जी तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे 30 सुरनि ते मुश्तमिल लॻायल जागरता पब्लिक स्कूल जे एडमिन महमूद मिस्किन पारां लॻायल हिन शाह अब्दुल भिटाईअ जे मेले में मौजूदु माण्हुनि, शाइक़ीन ऐं शागिर्दनि जा मौक़िफ़ ॿुधा। उन्हनि जो इहो चवणु हो त शाह अब्दुल भिटाईअ जे हिननि सुरनि ज़रिए असां सिंध तोड़े सॼी दुनिया ताईं अमुन, प्यार ऐं घोट भिटाईअ जे शाइरी जो पैगाम मोकिले सघूं था। कैमरामैन महबूब मल सां गॾु असद बुगियो, कल्याण TV शाहपुर।